अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 11 मई 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। हुकूमत जे एतिराज़नि बावजूदि कराची में औरत मार्च जे अॻुवाणनि पारां औरतुनि खे तहफ़ुज़ ॾेई बुनियादी हक़ ॾियण जी घुर। अमरीकी दिफ़ाई इदारे जे अॻूणे ऑफिसर माइकल रोबन जी पाकिस्तान ऐं आर्मी चीफ मथां सख़्तु तनक़ीद। माइकल रोबन चयो आहे त हाणे पाकिस्तान एतमाद जोॻो मुल्क नाहे रहियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ बंदि न थिए, नौजवान रस्तनि ते निकिरी आया। नौजवान सियासी कारकुन कबीर भील ऐं ॿिनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। नौजवाननि चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में नौजवाननि जा ख़्वाब मारिया वञनि था। मेरिट लाइ जाॻणो पवंदो ऐं आवाज़ उथारणो पवंदो। जीए सिंध मुहाज़ जो इजलास। मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंधी जदोजहद जे मैदान में अचनि। काछे में खूह सुकी विया, पाणी जे शदीद बहिराण सबबि चौपायो माल मरण लॻो। अमरीकी शर्तनि ते ईरान जवाबु ॾेई छॾियो। ईरान जो जवाबु क़बूल नाहे। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान खे एटमी हथियार हासिलु करणु न ॾींदासीं। अयाज़ लतीफ़ पलिजो जे जलसे जी बेरस्ता रोक। अयाज़ लतीफ़ पलिजे चयो आहे त हुकूमत लतीफ़ जे ॾिहाड़े खां डिॼे थी, रुकावटूं टोड़े पहुतो आहियां। जामशोरे में शहरियुनि जो बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाज। मेहर जी मासूम उजाला बाज़ियाब न थी, वारसनि जो एहतिजाजी मार्च। ख़ैरपुर में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जो धरणो। टंडे मोहम्मद ख़ान में ॻोठाण जो आयल फील्ड ख़िलाफ़ एहतिजाज। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। हुकूमत जे एतिराज़नि ऐं रुकावटनि बावजूदि कराची में औरत मार्च कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी शीमा करमानी ऐं मुनीज़ा अहमद कई। सीवियो ते एहतिजाजी मार्च करे औरतुनि जे मसइलनि खे उजागर कयो वियो। औरत मार्च में अक़लियती शागिर्दियाणियुनि पंहिंजा तासरात बयानु कंदे चयो त तालीमी सहूलतुनि जी खोट आहे ऐं मुआशिरे में खेनि तहफ़ुज़ बि हासिलु नाहे। उन मौक़े ते शीमा करमानी चयो त हिन औरत मार्च जो मक़सदु इहो आहे त जेके औरतूं घरनि में कमु कनि थियूं तिन खे बि महिनत कश तस्लीम कयो वञे। हुननि चयो त असीं औरतुनि जे हक़नि लाइ पुरअमन जदोजहद करे रहिया आहियूं, जॾहिं त हुकूमत असांजा मसइला हल करण बदिरां तशदुद जो रस्तो इख़्तियार कयो आहे। हुननि वधीक चयो त औरतुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। औरतुनि जे क़त्ल वारा वाक़िआ हाणे रुकजणु घुरिजनि। अमरीकी दिफ़ाई इदारे जे अॻूणे ऑफिसर माइकल रोबन जी पाकिस्तान ऐं आर्मी चीफ मथां सख़्तु तनक़ीद। माइकल रोबन चयो आहे त हाणे पाकिस्तान एतमाद जोॻो मुल्क नाहे रहियो। अमरीकी दिफ़ाई इदारे जे अॻूणे ऑफिसर माइकल रोबन पाकिस्तान ऐं उनजी फ़ौजी क़यादत ते सख़्तु तनक़ीद कंदे पंहिंजे मज़मून में चयो आहे त इस्लामाबाद सम्झे थो त उहो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे इस्तेमालु करे रहियो आहे, जॾहिं त हक़ीक़त उनजे उबतड़ बि थी सघे थी। पंहिंजे मज़मून में रोबन लिखियो आहे त वाशिंगटन जी नज़र में पाकिस्तान अहिड़ी शइ आहे जंहिंखे इस्तेमालु करे पोइ फिटो करे छॾिजे। पाकिस्तानी फ़ौज जे सरबराह आसिम मुनीर खे पिणु हुन सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो आहे। रोबन दावा कई आहे त पाकिस्तान क़ाबिल एतमाद नाहे। मुल्क तारीख़ी तौरु अमरीका लाइ पंहिंजी अहमियत खे वधाए पेश कंदो रहियो आहे। हुन इहो बि लिखियो आहे त भारत में ट्रंप जी पाकिस्तान सां विझड़ाइप ऐं पाकिस्तानी क़यादत जी साराह ते कावड़ मौजूदु आहे। रोबन मूजिबि ट्रंप पाकिस्तान खे वेझो आणे अमरीका ऐं भारत विच में लाॻापा मज़बूत करण लाइ ॾहाकनि खां जारी कोशिशनि खे तबाह करे छॾियो आहे। बावजूदि उनजे त पाकिस्तान ते उसामा बिन लादन खे लिकाइण ऐं तालिबान जी हिमायत जे इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि।
अॻूणे ऑफिसर अमेरिकी सदर ट्रंप ते पिणु तनक़ीद कंदे चयो त हुन आसिम मुनीर जहिड़े शख़्स खे इज़त बख़्शी, जंहिंखे हुन दहशतगर्दी जो हामी करार ॾींदे चयो त हुनजे हथनि ते अमरीकी ऐं भारती रत लॻल आहे। ट्रंप जी ताज़ी सिफ़ारती सरगर्मियुनि बाबति रोबन लिखियो त पाकिस्तान शायदि सम्झे थो त इलाइक़ाई सालसी में पंहिंजो किरदारु इस्तेमालु करे भारत ख़िलाफ़ फ़ौजी ऐं हिकमत अमली जा फ़ाइदा हासिल करे सघे थो। हुन कश्मीर बाबति ट्रंप जी सम्झ ते बि तनक़ीद कई ऐं चयो त अमरीकी सदर जा 1000 साल पुराणे तकरार वारा बयान हक़ीक़तनि सां ठहिकंदड़ नाहिनि। सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी सदारत हेठि मरकज़ी बॉडी जो इजलास हैदराबाद में थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जी मजमूई सियासी समाजी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त SIFC जहिड़ा धाड़ेल जुड़तू ऐं कूड़ा कानून ठाहे सिंधु दरिया, ज़मीन, मैदनियात, समुंड ऐं वसीलनि ते कब्ज़े जो कानून ठाहियो वियो आहे, जेको सिंध खे क़बूल न आहे। सिंधियुनि खे चऊं था इनामल ख़िलाफ़ उथी खड़ा थियनि। हर कानून आइनी तरमीमूं सभु टैक्सटाट सिंध जी दौलत लुटण लाइ कया पिया वञनि। जाली इदारा ऐं ऑर्डिनेंस सिंध ख़िलाफ़ गहरी साज़िश आहिनि, जेके कंहिं बि क़ीमत ते क़बूल नथा करे सघजनि। सिंध ते मुस्तक़िल क़ाबिज़ क़ुवतनि असांजी इंसानी तरक़ी जा बेतहाशा वसीला लुटे हथरादू, बुख ऐं बदहाली, बीमारियुनि जे हवाले कयो आहे। पर प्राइमरी तालीम खां यूनिवर्सिटियुनि ताईं तालीम जो ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे। सिहत जा इदारा मौत घर बणियल आहिनि। पीअण जे पाणी खां वेंदे ज़रायत लाइ पाणी ख़तमु कयो वियो आहे। ज़रई मईशत तबाह करे सिंध में माहौलियाती तबाही जी शुरूआति कई वई आहे। सॼे पंजाब, KPK ऐं अफ़गानिस्तान, बलूचिस्तान मां मुस्तक़िल लॾपलाण जारी आहे, जंहिंमें ज़मीननि ते कब्ज़े खां वेंदे नौकिरियुनि ऐं तरक़ी जे वसीलनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडी चयो त धरतीअ धणी बुख ऐं बेरोज़गारी जे हवाले आहिनि। फौरी तौर ते पाकिस्तान सिटीज़न एक्ट ख़तमु करे ॿाहिरां आयलनि खे कढियो वञे ऐं उन्हनि खे मुआशी पनाहगीर डिक्लेयर करे उन्हनि खां वोट जो ऐं सिंध में रहण जो हक़ खसियो वञे। PRC ऐं डोमिसाइल उन जा रद्द कया वञनि। उन्हनि जो मिल्कियतूं सिंध हुकूमत पंहिंजी तहवील में वठे ऐं उन्ही प्रॉपर्टी जी खेनि रक़म अदा करे। हुननि वधीक चयो त हुकुमरान सिंध ऐं सिंधियुनि जे ख़िलाफ़ नई साज़िश करे रहिया आहिनि, जंहिंजी सिंध जे शहरियुनि खे क़ौमी ॿधी गॾियल जदोजहद सां उन्ही खे नाकाम करणो पवंदो। उहा रिथा म्यूनिसिपल बलदियाती इदारनि जे नाले में शहरी सहूलियतुनि जी आड़ में हिकिड़ियूं अहिड़ियूं आइनी तरमीमूं आणिजी आहे, जंहिंसां असांजे गादी वारे हंधि कराची ऐं समुंड ते दाइमी कब्ज़ो करण जी रिथा हिकु दफ़ो ॿीहर कई वई आहे। पीपल्स पार्टी ऐं उन में मौजूदु समूरा करप्ट वॾेरा, सरदार, पीर ऐं रहज़न ऑफिसर इस्लामाबाद जा आलाकार बणियल आहिनि। सिंधियुनि जो मुस्तक़बिल मुकमिल तबाह कराइनि पिया। दरिया ते कैनालनि जे गैर क़ानूनी तइमीर जारी आहे। उन्ही ते पीपल्स पार्टीअ जी मुजरमाणी ख़ामोशी सवाल उथारे थी। 28वीं तरमीम आणण वारी मनसूबाबंदी में इहा ॻाल्हि बि शामिल आहे त पाकिस्तान जी मरकज़ी असेंबली खे इहो इख़्तियार ॾिनो वञे त सूबनि जी जाग्राफ़ियाई हदनि में फेरफार करे सघे थी, जंहिं ज़रिए हू वधीक सूबा जोड़े सघंदा ऐं सिंध जो क़ौमी वजूद मुकमिल ख़तमु कयो वेंदो। इजलास में वधीक चयो वियो त गुलाम भारू ऐं ख़ालिदा चांडियो, जंहिंखे कारियूं करे क़त्ल कयो वियो, से सिंध जूं शहीद नियाणियूं आहिनि। सिंध में धाड़ेल इंडस्ट्री, करप्शन इंडस्ट्री, मदरसा इंडस्ट्री, मनशात इंडस्ट्री ऐं मासूम सिंधी नाबालिग हिंदू नियाणियूं अगवा इंडस्ट्री खां पोइ हाणे वरी सिंधियुनि जो क़ौमी तशख़ुस ख़तमु करे कारोकारी वारी इंडस्ट्री खे हुकूमती सरपरस्ती में हथी वठराई पई वञे। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते सिंध मां जबरी तौर खां बेगुम कयल समूरनि माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां मेरिट जी लताड़ जारी। मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़नि ते बि केस दाख़िल करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं समूरी इंतिज़ामिया पारां इम्तियाज़ चांडी, फ़याज़ शर ऐं रफ़ी कुरैशी मथां साख ख़राब करण जे इल्ज़ाम तहत FIR दाख़िल कराई वई आहे।
नामियारे साफ़ी नेमत खोड़े FIR जी मज़म्मत कंदे चयो आहे त हीअ FIR इंतिहाई करप्ट बणायल सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं उनजे चेयरमैन समूरी इंतिज़ामिया ऐं मेंबरनि जे ताबूत में आख़िरी को साबित थींदी, जंहिं चेयरमैन इदारे खे नीलाम घर बणाए छॾियो आहे ऐं पंहिंजी तोड़े इदारे जी साख चंद टकनि ते विकिणी रहियो आहे। नेमत खोड़े चयो आहे त असीं इम्तियाज़ चांडी, फ़याज़ शर ऐं रफ़ी कुरैशीअ ते केस दाख़िल करण जी मज़म्मत करियूं था। मुराद अली शाह खे अपील करियूं था त जेकॾहिं हू सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नौकरियुनि जी नीलामी में हिसेदार नाहे त पोइ फौरी तौरु नोटिस वठे कूड़ो केस ख़तमु कयो वञे ऐं करप्ट चेयरमैन ऐं मेंबरनि खे हटाए सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी नएं सिर जोड़जक कई वञे। नौजवाननि पिणु एहतजाज जो चिताव ॾेई छॾियो आहे। नौजवान सियासी अॻवान कबीर भील चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में नौजवाननि जा ख़्वाब मारिया वञनि था। मेरिट लाइ जाॻणो पवंदो ऐं जदोजहद करणी पवंदी। कबीर भील वधीक चयो त सिंध जे अंदरि तालीमी निज़ाम अॻी मुकमल तौर ते तबाह थियल आहे, प्राइमरी खां वठी सेकेंडरी ताईं ऐं यूनिवर्सिटियुनि ताईं, ऐं बेरोज़गारी एतिरी आहे जो सिंध जो नौजवान ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहे। उन ॾिस में असां जेके बि नौजवान आहियूं ॿुधंदा अचूं पिया, पढ़ंदा अचूं पिया, ऐं उन्हनि जे ज़हन में सिर्फ़ु हिकिड़ो ई इम्तिहान हूंदो आहे कमीशन जो, जंहिंजे बारे में नौजवान जॾहिं यूनिवर्सिटी पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे इहो ज़हन में हूंदो आहे त ॿियूं नौकरियूं त असांखे कोन मिलंदियूं, बेरोज़गार रहिजी वेंदासीं, पर वाहिद हिकिड़ी इहा कमीशन आहे जेका मेरिट ते थींदी आहे, ऐं असीं जॾहिं इन में ईंदासीं त पोइ असांखे किथे न किथे मेरिट ज़रूरु आहे ऐं असीं किथे न किथे अॻिजी वेंदासीं, किथे रोज़गार सां लॻी वेंदासीं। पर बदकिस्म सां इहो चवणो पए थो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन गुज़िरियल केतिरनि ई दहाकनि खां जो किरदारु रहियो आहे उहो एॾो त ख़राबु रहियो आहे ऐं हुननि एॾी त वॾी मेरिट जी लताड़ रही आहे जो हाणे ईअं चवण ते असांखे को बि अफ़सोस कोन थो थिए त सिंध पब्लिक सर्विस कमीशन सिंध जे नौजवाननि जे ख़्वाबनि जो क़तलगाह आहे। नौजवान ऐं इहे उहे नौजवान जेके हेठि तबिके मां अचनि था, सिंध जे उन इलाइक़नि मां बैकवर्ड एरिया मां अचनि था, पसमंदा इलाइक़नि मां अचनि था, ऐं उहो लाहौर एकेडमी में वञी हिते पंहिंजे पेट ते पथर ॿधी बुकूं ॾिसी बैचलर रही ऐं बैचलर ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे उन्हनि अमीरनि खे त ख़बर कान्हे, इहे जेके AC कमरनि में वेठा आहिनि उन्हनि खे त ख़बर कोन्हे, पर उहो शागिर्द जेको घटि पैसनि ते गरीब माइट हुजण जे बावजूदि पढ़े थो, महिनत करे थो ऐं तमामु घणी स्टडी करण खां पोइ रातियुनि जो ओजाग ॾिसण खां पोइ जॾहिं इम्तिहान में वेहे थो त पोइ उनखे फेल कयो वञे थो। हाणे अंदाज़ इन मां सम्झी सघिजे थो त हीउ निज़ाम वधीक केॾो करप्ट आहे, ऐं असीं त हिनखे हीअं चवण लाइ बि तयारु आहियूं त इहा पिपला सर्विस कमीशन आहे ऐं इहा वॾेरनि जी पब्लिक सर्विस कमीशन आहे, इहा सिंध जे नौजवान जी पब्लिक सर्विस कमीशन कोन्हे। जेकॾहिं ईअं हुजे हा त सिंध जा पढ़ियल लिखियल नौजवान, कॉम्पिटेंट नौजवान जेके बासलाहित आहिनि, जेके तमामु घणा होशियार आहिनि, ऐं उन्हनि जे वटि हीअ जेके नौजवान वेठा आहिनि हीअ तव्हां ॾिसी सघो था हिननि जा चेहरा केॾा मासूम, केॾा इंटेलेक्चुअल, केॾा पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि, पर जॾहिं इम्तिहान में वेहनि था त उन्हनि खे हारायो वञे थो, उन्हनि खे इहो महसूसु करायो वञे थो त तव्हां न आयल आहियो। ऐं पोइ वरी अहल केरु आहिनि? अहल उहे आहिनि जेके वॾेरनि जा पुट आहिनि, अहल उहे आहिनि जेके MN MPS जा पुट आहिनि, अहल उहे आहिनि जंहिंजे खेसनि मां ॻाढ़ा नोट निकिरनि था। बाक़ी इहे जेके ग़रीब आहिनि पोइ भले केॾा बहल हुजनि, भले इंटरनेशनल लॉ पढ़ी वेठा हुजनि, दुनिया जहान जा समूरी जेका बि रिक्वायरमेंट आहे कमीशन जी मुकमल तौर ते पूरा लहंदा हुजनि, पर उहो हुनजी नज़र में न आयल आहिनि, छाकाणि हिननि वटि पैसो कोन्हे, हिननि वटि महिनत त आहे, हिननि वटि मयार त आहे, हिननि वटि हौसलो त आहे, हिननि वटि उहो स्पिरिट त आहे, पर हिननि वटि पैसो कोन्हे, तंहिंजे करे हुनजी नज़र में इहे न आयल आहिनि। ऐं जिन वटि पैसो आहे, ठठ छांगर आहे ऐं हिननि जा खीसा गरम करे सघनि, उहो हुननि जे लाइ आयल आहिनि। हीअ आउं अंग अखर तव्हांखे ॿुधायां थो ऐं इन जो मिसाल हिननि वटि तफ़सील मौजूदु आहिनि। हीअ हिननि कुझु मूंखे ॿुधाया आहिनि, ऐं तव्हांखे ॿुधायां थो त अहिड़ा नौजवान जेके हिते हिन में SPCS में फेल थिया आहिनि पर मथे इम्तिहान में पास थी विया आहिनि। माना सम्झण जी ॻाल्हि आहे, माना ईअं कीअं मुमकिन थी सघे थो त नंढी लेवल जे इम्तिहान में हिकिड़ो माण्हू फेल थी वञे, उन खां ॾुखी लेवल जो मथियो इम्तिहान हुजे उन पास थी वञे। हिकिड़ो नौजवान 5 दर्जे में जेको आहे, 5 दर्जे में उहो जेको आहे फेल थी वञे ऐं 10 दर्जे में पास थी वञे। सम्झण जी ॻाल्हि इहा आहे जेको 5 दर्जे में पास थियो आहे उनखे ॼाणे करे फेल करायो, जेको फेल थियो उनखे फेल कयो वियो आहे, ऐं 10 दर्जे में जेको पास थियो आहे उते हुन मेरिट रखियो आहे। हाणे खीमचंद आहे ASP थियो आहे, हेठि जेको इम्तिहान आहे हुनजे अंदरि फेल कयो वियो आहे। जीवन रबारी आहे उहो मथे पास थियो आहे ऐं हेठि हिननि हुनखे फेल करे छॾियो आहे। ज़ीशान शेख आहे, फहद शबीर आहे ऐं ॿी वॾी हिकिड़ी लिस्ट आहे, उहे नौजवान मथे इम्तिहान में पास थी विया आहिनि ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुनखे फेल करे छॾियो आहे। हीअ टोटल ॿुधाइनि था त 11,000 नौजवान में अपियर थिया आहिनि, उन मां सिर्फ़ु 70 ॼणा नौजवान पास थिया आहिनि ऐं उन्हनि 70 ॼणनि मां अक्सरियत उन्हनि नौजवाननि जी आहे जेके वॾेरनि जा पुट आहिनि, जेके पैसा ॾेई आया आहिनि ऐं जेके मुकमल तौर ते हिननि जा खीसा गरम कया आहिनि। तंहिंजे करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन मुकमल तौर ते करप्शन जे वर चढ़ियल आहे
नौजवाननि जे ख़्वाबनि जो क़त्लेआम करे रही आहे। नौजवान जेको पढ़े थो मथे अचे थो, ईअं जेकॾहिं असांजा इदारा करप्शन जे वर चढ़ी वेंदा, असांजा इदारा नौजवान जे ख़्वाबनि खे ईअं जेकॾहिं क़त्ल कंदा, नौजवान जेको महिनत करे मथे ईंदो उन जे ईअं हक़नि ते ईअं धाड़ो हयो वेंदो, राताऊं हयो वेंदो, त असांजो नौजवान जी कीअं दिलि चवंदी त आऊं पढ़ां, कीअं महिनत करियां। हू नओं नसुल जेको नौजवान नसुल हाणे जेको अचिणो आहे, नई टही जेका अचणी आहे, जेको पंहिंजे अखियुनि में सभु ख़्वाब धारे थी ऐं चाहे थी त असीं वॾनि उहिदनि ते अची पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ कुझु कंदासीं, सुठनि उहिदनि ते ईंदासीं, उनखे ई कोन खपनि। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवाण कामरेड इमदाद काज़ी चयो आहे त रियासत ते हावी मुफ़ाद परस्त टोलो वधीक वसीला ऐं इख़्तियार चाहे थो, भले उन सां मुल्की सलामतीअ खे ख़तरो छो न पइजी वञे। अहिड़ी रीति पीपल्स पार्टी बि सिंध ऐं मुल्क जे मुफ़ाद खे इक़्तिदार ख़ातिर क़ुर्बान करण लाइ तयारु आहे। इमदाद काज़ी वधीक चयो त इस्टेब्लिशमेंट हिकु फर्माबरदार वज़ीर अज़म खे हटाए कंहिं नए माण्हू ते भरोसो करण लाइ तयारु नाहे। 28वीं तरमीम जी हिमायत हासिल करे कराची खे सिंध खां धार करणु, नवां कैनाल ठाहिणु ऐं NFC खे तब्दील करण जहिड़नि क़दमनि लाइ खेसि पीपल्स पार्टी जी मदद जी ज़रूरत आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी पाण वज़ारत उज़्मा जी ख़्वाहिशमंद आहे। मौजूदा हुक्मरान, जिन में इक़्तिदार जा मज़ा वठंदड़ पार्टियूं ऐं रियासती ब्यूरोक्रेसी शामिल आहे, अवाम जो रत निचोड़े न सिर्फ़ु अयाशूं करे रहियूं आहिनि, पर हर तरीक़े सां दौलत गॾु करे रहियूं आहिनि। उन जे करे अवाम फ़ाक़ाकशीअ जो शिकार आहे। महांगाई पंहिंजे उरूज ते पहुतल आहे। अवाम जी ॻिची ते छुरी फेरण लाइ पेट्रोल ऐं गैस ते रोज़ लेवी वधाए हुक्मरान जे ख़र्चनि जो बार विधो वञे थो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह हुकूमत पारां पेट्रोल जे अघनि में कयल ताज़ीवात जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे चयो आहे त हीउ फ़ैसिलो मुकमल तौरु अवाम दुश्मन आहे। हुन चयो त हिकु भेरो वरी पेट्रोल जे अघनि में वाध कई वई आहे। उन जे बावजूदि त गुज़िरियल हफ़्ते दौरान बैन अल-अक़वामी मार्केट में ख़ाम तेल जूं क़ीमतूं मुसलसल घटिजी रहियूं आहिनि। ऐलान कयल वाध जो बुनियादी सबबु पेट्रोलियम लेवी टैक्स आहे, जंहिंजो आलमी तेल जे अघनि सां को बि वास्तो न आहे। सिंध यूनाइटेड पार्टी हिन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ पाकिस्तान जी मज़लूम अवाम सां गॾु बीठल आहे। सैयद ज़ैन शाह चयो त ईरान ऐं अमरीका विच में छिकताण शुरू थियण खां पोइ पाकिस्तान जी हुकूमत पेट्रोल जे अघनि में 61% वाध कई आहे। उन जे उबतड़ साॻे अरसे दौरान श्रीलंका में 38%, बांग्लादेश में फ़क़्ति 16% वाध थी आहे, जॾहिं त पाड़ेसरी मुल्क भारत में क़ीमतूं मुकमल तौर ते मुस्तहकम रहियूं आहिनि। पाकिस्तान में थियल ही गैर मामूली वाध हुक्मरान जी नाअहली, नाक़िस कारकर्दगी ऐं करप्शन जो खुलियल सबूत आहे। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त हीउ ज़ालिमानी वाध सीधी तरह ट्रांसपोर्ट जे भाड़नि, खाधे पीते जी शयुनि ऐं रोज़मर्रा जे शयुनि जे अघनि में ख़ौफ़नाक इज़ाफ़े जो सबबु बणी आहे। सैयद ज़ैन शाह चयो त हुकूमत जा ही अवाम दुश्मन फ़ैसिला मुआशी तबाही, गुरबत ऐं बेरोज़गारी में वधीक वाध जो सबबु बणिबा। सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे इतिहादी सियासी समाजी जमायतनि सां मुशावरत बाद जल्द मुल्क गिर एहतिजाजी तहरीक जो ऐलान कंदी। असां अवाम खे अपील था करियूं त हिन ज़ुल्म ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वञे। सन में जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी नेशनल कांग्रेस जे इजलास में मरकज़ी इलेक्शन चेयरमैन सरफराज़ मेमन जी सदारत हेठि चूंड थी गुज़री। इजलास में सिंध जी कुंड कुड़छ मां 350 काउंसलर वफ़दन समेत शरीक थिया। इलेक्शन में डॉक्टर नियाज़ कालाणी बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडिजी वियो। आसिफ़ बालादी सीनियर वाइस चेयरमैन, फ़क़ीर इमदाद मंगी वाइस चेयरमैन चूंडिजी विया। जनरल सेक्रेटरी ते पुनल सारियो, डिप्टी जनरल सेक्रेटरी ते जमील धोकाणी, ज्वाइंट सेक्रेटरी ते सरदार अकबर मरी, कल्चरल सेक्रेटरी ते ग़ुलाम नबी ख़ासखेली, मालियात सेक्रेटरी ते मुजीब भेलार, प्रेस सेक्रेटरी ते ख़ादम शर चूंडिजी विया, जिन खां चेयरमैन इलेक्शन कमेटी सरफराज़ मेमन साईं GM सैद जी मज़ार आॾो उहिदनि जो हल्फ़ वरितो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त पार्टी जो तनज़ीमी ढांचो जमहूरी अमल ज़रिए मुकमल थियो आहे। साईं GM सैद जे फ़िक्र फ़लसफ़े ते पार्टी खे हलायो वेंदो। शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे नक्शे क़दम ते जदोजहद कई वेंदी। काछ जे सवें ॻोठनि में पीअण जे पाणी जो इंसानी बहिरान शिदत इख़्तियार करे वियो आहे।
पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जे काछे वासियुनि लाइ कारकर्दगी ज़ीरो रही आहे। इलाइक़े जी अवाम दाहिंदे चयो आहे त MNA इरफान अली लगारी ऐं MPA ज़ुबैर अहमद जुणेजो वोट वठण खां पोइ पंहिंजा वाइदा पूरा नाहिनि कया, जंहिं करे अॼु काछ जो अवाम पाणी जे हिकु हिकु फुड़े लाइ दरबदर आहे। फरीदाबाद ऐं काछ जे ॻोठनि मोझड़, शाह गोदड़ियो, अलीबख्श तीवणो, वलीमुहम्मद रिंद, बंभा डेरा, मथी अख कढाई, अलहरीनो तीवणो, सजण मीरवाणी, अली चांडियो ऐं अब्दुल मजीद खोसो में खूहनि जो जर सुकी वियो। ग़रीब माण्हू सख़्त गर्मी में किलोमीटरनि जो पंधु करे मोटरसाइकिल ऐं गॾु गाॾियुनि ते पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाणनि नज़ीर अहमद चांडियो, मेहर अली डेरो, महरम रिंद ऐं मोहम्मद बख्श तीवणे हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि ते सख़्त तनक़ीद कंदे चयो आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त काछे मां तेल ऐं गैस कंपनियूं सालियानो अरबे रुपया कमाए रहियूं आहिनि, पर इरफान लगारी ऐं ज़ुबैर जुणेजो असांजे इलाइक़े खे पीअण जो साफ़ पाणी बि फ़राहम न कराए सघिया आहिनि। अवाम बेयारो मददगार बणियल आहे। हुक्मरान रुॻो फ़ोटूं सेशन ऐं पाण वणाइण में पूरा आहिनि। ॻोठाणनि वधीक चयो त चूंडियल नुमाइंदनि जी बेहसी सबबु अॼु असांजा ॿार ऐं चुपायो माल उञ विघे मरी रहियो आहे। हुननि PP चेयरमैन ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते इरफान लगारी ऐं ज़ुबैर जुणेजो खां पुछाणो कयो वञे। फरीदाबाद समेत सॼे काछे में पाणी जी सहूलियत फौरी तौर ॾिनी वञे। ॿी सूरत में चूंडियल नुमाइंदनि जी रस्ता रोक कई वेंदी ऐं उन्हनि खे इलाइक़े में अचणु न ॾिनो वेंदो। अमेरिकी तजवीज़नि खां पोइ ईरान पिणु पंहिंजो जवाबु पाकिस्तान हवाले कयो, जेको अमेरिका हवाले कयो वियो आहे। अमेरिकी सदर रद्द अमल ॾींदे चयो आहे त ईरान तरफ़ां अमेरिकी तजवीज़नि खे रद्द कयो वियो आहे। अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त इहो जवाबु असांखे क़बूल नाहे। अमेरिकी सदर दावा कई आहे त ईरान खे अस्करी तौरु शिकस्त ॾेई चुका आहियूं। अमेरिकी सदर इहो बि चयो त ईरान जे ख़िलाफ़ु फ़ौजी कार्रवायूं अञा ताईं मुकमल तौर ते ख़तमु नाहिनि थियूं। हुन इल्ज़ाम हयो त असां ईरान खे एटमी हथियार हासिलु करण जी इजाज़त न ॾींदासीं, छो त हूअ ग़ैर ज़िम्मेवार आहे। सदर ट्रंप पंहिंजे इंटरव्यू में चयो त ईरान जी क़यादत जे अहम हिसे खे ख़तमु करे चुका आहियूं। ईरान जी A टीम वञी चुकी आहे, B टीम वञी चुकी आहे ऐं C टीम जो कुझु हिसो बि ख़तमु थी चुको आहे। हुन चयो त ईरान मुआइदो करे थो ऐं पोइ उनखे टोड़े छॾे थो, ॿीहर मुआइदो करे थो ऐं उनखे बि टोड़े छॾे थो। हिकु सवाल जे जवाब में ट्रंप चयो त अमेरिका खे आबनाए हुरमुज़ जी ज़रूरत नाहे। इहे क़दम इसराइल, सऊदी अरब, इराक, क़तर, गॾियल अरब अमारात ऐं ॿिनि इतिहादियुनि जी मदद लाइ खंया पिया वञनि। ट्रंप इहा बि दावा कई त अमेरिका तेल ऐं गैस जी पैदावार में रूस ऐं सऊदी अरब ॿिन्ही खां घणो अॻिते आहे। जामशोरे में इंतिज़ामी नाअहली ऐं बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। एहतिजाजी रैली ऐं धरणे जी अॻुवाणी सीनियर सहाफ़ी हाकिम चांडियो, ज़ाहिद हुसैन मगसी, जाम ख़ान खोसो, NB खोसो, ज़ुहैब चांडियो, अहमद हुसैन मगसी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाण चयो त दरसगाहनि जे देस जामशोरो, जंहिंमें 5 यूनिवर्सिटियूं, ॿिया केतिरा ई तालीमी इल्मी इदारा मौजूदु आहिनि, जिते हज़ारनि जी तइदाद में पूरी सिंध जा नौजवान तालीम हासिलु करे रहिया आहिनि, उते चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी सबबि बुनियादी मसइला हल न पिया कया वञनि। समाजी बुरायूं वधी वियूं आहिनि, बदअमनी उरूज ते आहे। मनशात जे वधंदड़ आज़ार जो नोटिस वठण लाइ इख़्तियारियूं तयारु न आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते हददख़लियूं हटायूं वञनि, बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे, मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में हर आचर ते रैली कढी एंड साहिवे ते पुरमन एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो। फरीदाबाद में पिणु वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अज़ीज़ बिरोही, रफ़ीक ख़ासखेली, इनायत चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त शहर ऐं भरपासे में बदअमनी वधी वई आहे। हर आए ॾींहुं चोरी जूं वारदातूं थी रहियूं आहिनि, जंहिंजे करे को बि शहरी महफ़ूज़ नाहे। बदअमनी जो नोटिस वठी चोरी थियल सामान वापसि करायो वञे।
कोट लालू में पुलिस मुक़ाबले में 3 नौजवाननि आकिब शर, मुजतबा शर ऐं मोलाब शर जे क़त्ल बाद मेड़ मिंथ काफ़िलो वारसनि वटि पहुतो। वारसनि चयो त जेसिताईं SHO नूरुद्दीन खुहारो गिरफ़्तार न थींदो तेसिताईं कंहिं सां बि फ़ैसिलो न कंदासीं। जंहिं बाद मेड़मिंथ काफ़िलो वापसि रवानो थी वियो। मेहड़ जी मासूम निगरी उजाला परवीन सोलंकी अञा ताईं बाज़ियाब थी न सघे। संदसि बाज़ियाबी लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि इरफान अली सोलंकी, न्याज़ अली ॿुरड़े ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घंटा घर चौक वटि एहतजाजी धरणो जलसे जी सूरत इख़्तियार करे वियो, जिते इरफान अली सोलंकी, न्याज़ ॿुरड़ो, सिकंदर अली सोढर, एडवोकेट सईद पंवर, आबिद कलहड़ो, अयूब खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि, मासूम उजाला परवीन जी ख़बर बि नथी पवे। केस ज़मीन खाई वई या आसमान गड़काए वियो ऐं इंतिज़ामिया ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। असां हुक्मराननि खां मासूम उजाला परवीन जी फौरी बाज़ियाबी जो मुतालबो करियूं था। न्याज़ अली ॿुरड़े चयो था उजाला परवीन जी बाज़ियाबी लाइ शटर बंदि हड़ताल ऐं इंडस हाईवे खे पिणु बंदि कंदासीं। हुन IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां उजाला जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो। कंडियारो शहर जे अंसारी पाड़े में 10 ॾींहं अंसारी पाड़े जो सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील न करणु ऐं शहर में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ कामरेड ज़ुल्फ़कार मल्लाह, अनीस सहतो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SGST जी मरकज़ी चूंड ऐं पुरअमन सिंध खे औरतुनि लाइ मक़्तलगाह बणाइणु बंदि कयो। कॉन्फ्रेंस D10 पलीजो हाउस कासिमाबाद हैदराबाद में थी, जंहिंजो महिमान ख़ासि अवामी तहरीक जो मरकज़ी सदर वसंत थरी, सदारत SGST जी नई चूंडियल मरकज़ी सदर कैनात हालेपोटो। एज़ाज़ी महिमाननि में सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, हुसना राहूजो, सभानी डाहिरी शामिल हुयूं। कन्वेंशन में SGST जी नई मरकज़ी बॉडी चूंडी वई, जंहिंमें कैनात हालेपोटो खे सदर, साजिदा परिहाड़ खे सीनियर नायब सदर, तहमीना खे नायब सदर, कूंज लाशारी खे जनरल सेक्रेटरी, हिना जतोई खे डिप्टी जनरल सेक्रेटरी, पिरह मलाह खे जॉइंट सेक्रेटरी, सोफिया राशिद खे पिरह सेक्रेटरी, सोरठ मंगणहार खे राब्ता सेक्रेटरी, साख खे सोशल मीडिया सेक्रेटरी चूंडियो वियो। जॾहिं त मरकज़ी कमेटी जे मेंबरनि में कैनात डाहिरी, अली शाह नुमारा, फहमीदा लाशारी, सुहाना खोसो, संधिया राजपर, फिज़ा बिरहमाणी, कैनात उन्नड़, सोरठ डाहिरी, हिना जतोई, पिंकी मंगणहार, ज़ारा मंगणहार, रोज़ीना ज़ौर, सिंधु परिहाड़, संगीता, सानिया जमाली, मरहबा हालेपोटो, रिहाना हालेपोटो, कैनात रोस्तमाणी ऐं ॿियूं चूंडिजी वियूं। SGST जी मरकज़ी बॉडी खे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर वसंत थरी हल्फ़ खणायो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर वसंत थरी ख़िताब कंदे चयो त इंसान सिर्फ़ु साह खणणु, जहिड़ो रहणु ऐं ताबेदार थियण लाइ पैदा नाहे थियो, पर उहो सोचणु, सवाल करणु, पुछणु ऐं तख़लीक़ लाइ पैदा थियो आहे। गुज़िरियल 79 सालनि में अमरीकी साम्राज्य ऐं उन जे मुआशी इदारनि तरफ़ां पाकिस्तान में जंग, जागीरदारी ऐं नीम सरमाएदारी खे मज़बूत कयो वियो आहे, जंहिंजे करे अवाम जी अक्सरियत साह खणणु ऐं ताबेदार रहण ते मजबूर आहे। ख़ैरपुर में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अयाज़ मगसी, अताउर रहमान, अमजद थेबो, ज़ियाउर रहमान फिलपोटो, रिज़वान गंभीर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ PST ऐं GST उम्मीदवारनि खे आर्डर न ॾेई नाइंसाफ़ी कई पई वञे। गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर हुकूमत को बि तदारक करण लाइ तयारु नाहे। टंडे मोहम्मद ख़ान में ॻोठाणनि एहतजाजी धरणो हणी आयल फील्ड इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि बिलाल निज़ामाणी, जवाद अशफ़ाक़, मोहम्मद समो, मुनीर निज़ामाणी, ज़ुबैर अहमद, ज़हीर निज़ामाणी, जवाद इमदाद ऐं ॿियनि चयो त टंगरी आयल फील्ड जे पाइप लाइननि में लीकेज जे करे इलाइक़े में चमड़े ऐं साह जी तकलीफ़ ऐं ॿियूं ख़तरनाक बीमारियूं तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि। हुननि मुतालबो कयो त आलूदगी ऐं आबहवा में ज़हरीली हवा थियण जो को बि मुतबादिल बंदोबस्तु न कयो वियो आहे, न वरी उनखे रोकण लाइ उपाउ वरिता विया आहिनि।
रोडनि ते आयल फील्ड जी हेवी गाॾियुनि जे गुज़रण सां पिणु रोडनि में खॾा पइजी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा मञिया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। हिंगोर जा वासी नौजवान 8 ॾींहंनि खां गुम अगवा जो शक। ॻोठ साईंदाद ॾहर वासी सद्दाम हुसैन ॾहर पुरअसरार नमूने गुम थी वियो। वारसनि चयो आहे त शक में हिकु ॼणो गिरफ़्तार करायो पर पुलिस उनखे आज़ादु करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त सद्दाम हुसैन ॾहर खे बाज़ियाब करायो वञे। मोरो में पोरियत बासरनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। ग़ुलाम नबी ज़रदारी ज़ाल फ़ातिमा ऐं पुटु ज़ाहिर ज़रदारी सां गॾिजी चाचे ऐं सोटनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। ग़ुलाम नबी ज़रदारी दाहींदे चयो त चाचो करीम बख़्श ज़मीन ते कब्ज़ो करे मुतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। केतिराई भेरा इख़्तियारियुनि ऐं नेक मर्दनि खे शिकायतूं ॾिनियूं आहिनि पर का बि दाद रसी न पई थिए। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कब्ज़ो ख़तमु करायो वञे। क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो समूरियूं रुकावटूं टोड़े नूरियाबाद जश्न लतीफ़ जलसे आम में शिरकत लाइ पहुची वियो। नूरियाबाद पहुचण ते हज़ारे कारकुननि अयाज़ लतीफ़ पलीजे जो शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते वॾनि पुलिस हटालनि अयाज़ लतीफ़ ऐं कारकुननि खे घेरे में आणे वरितो। अयाज़ लतीफ़ पलीजो नूरियाबाद 1 नंबर खां हज़ारे माण्हुनि कारकुननि सां प्यादल मार्च करे 5 नंबर पहुतो, जिते जश्न लतीफ़ जे जलसे खे ख़िताब कंदे हुन चयो त हुकूमत लतीफ़ ॾियारे खनि ॾिजे थी, रुकावटूं टोड़े पहुतो आहियां। अयाज़ लतीफ़ जो चवणु हो त हुकूमत ख़रीद कंदड़ करप्ट हुक्मरान लतीफ़ जी बेदारी वारे पैगाम खां ख़ौफ़ज़दा आहिनि। पीपल्स पार्टी जा हुक्मरान नौजवाननि खां ॾिनल आहिनि। ही बेदारी थी त उन जे रस्ता रोक कंदा, करप्शन जो कारखानो हलणु न ॾींदा। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त कराची खां कश्मीर ताईं शहर शहर वञी सुजागी आणींदुसि। ख़ैरपुर नाथन शाह में बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। तबक़ाती जदोजहद जे सर ते सुहेल चांडियो होरी स्टाफ खां अमलदार चौक ताईं रैली निकिती। उन मौक़े ते मुज़ाहिरनि जो चवणु हो त सख़्त गर्मी में कलाकनि जा कलाक अणएलानियल लोड शेडिंग सबबि अज़ियत में मुब्तला आहियूं। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते लोड शेडिंग ख़तमु कई वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।